रब साईं जो नालो जहान के रोशन बणाईंदो आहे। जिथां जहालत जो खात्मो थींदो आहे, इंसानियत के तालीमात खुदाबंदी से सैराब कयो वेंदो आहे। ही उहे मरकज़ आहिनि। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां समूरनि कलमे वारनि खे हिननि दीनी मरकज़नि सां ताल्लुक़ क़ाइम करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, क़ुरान पाक जी तमाम वॾे में वॾी तालीम जेका आहे इहा नेमत उज़मा आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमायो मल्लम यतगन्न बिल क़ुरान फलैसा मिन्ना औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो त जंहिंखे क़ुरान पाक जहिड़ी दौलत मिली ऐं पोइ अञा बि चवे त मां सुञो आहियां, मूंखे कुझु बि न आहे, फरमायो त इहो मुंहिंजो उम्मत मों ई कोन्हे। इहा ई क़ुरान जी तालीम आहे जेका असांखे इंसान बणाए थी। इहा ई क़ुरान जी तालीम आहे जेका असांखे क़ुर्ब खुदाबंदी जो ज़रियो नसीब थिए थो। इहा ई क़ुरान जी तालीम आहे जेका असांखे आला अख़लाक जे मेयार ते पहुचाए थी। जन खे क़ुरान जी तालीम न आहे उन्हनि खे हलाल हराम जी बि ख़बर कान्हे, उन्हनि खे पाकाई पलीती जी बि ख़बर कान्हे, ऐं उन्हनि खे अक़ीदे जी बि ख़बर न आहे त अक़ीदो कहिड़ो अक़ीदो आहे जंहिंसां ख़ुदा वटि निजात मिलंदी, उहो कहिड़ो अक़ीदो आहे जंहिंसां ख़ुदा वटि रुसवाई थी। उन्हनि खे अदुल ऐं ज़ुल्म जो बि पतो न पवंदो त अदुल छा थींदो आहे, ज़ुल्म छा थींदो आहे, भलाई जा कम कहिड़ा आहिनि, बुराई जा कम कहिड़ा आहिनि, अल्लाह जो हक़ कहिड़ो आहे त ॿाननि जो हक़ कहिड़ो आहे। इहो इल्मु त क़ुरान पाक जे ज़रिए हासिल थिए थो। पोइ जॾहिं इंसान क़ुरान जी तालीम हासिल करे थो, इहो इंसान अल्लाह तबारक व तआला जे हुकूक खां बि आगाह थिए थो, त मख़लूक जे हक़नि खां बि आगाह थिए थो। ऐं जन दुनिया व माफ़िया खे तरक करे क़ुरान पाक जे तालीम खे सभु कुझु सम्झो ऐं क़ुरान पाक जे हर हिकु हुक्म जे मथां अमल करे ॾेखारियूं दुनिया खे। उन्हनि जायुनि खे अल्लाह तबारक व तआला तादेर रोशन रखंदो आहे। ये उन्हनि अल्लाह वारनि जा माग आहिनि, ये उन्हनि ख़ुदा वारनि जूं जायूं आहिनि जन दुनिया व माफ़िया खां ताल्लुक़ टोड़े करे क़ुरान पाक सां ताल्लुक़ क़ाइमु कयो। ऐं अहिड़ा अहिड़ा रिजाले कार पैदा फरमायूं जन सां दुनिया खे लाइन मिली, दुनिया रोशन थी, दुनिया जो हक़ीक़त खुली पई इंसाननि जे अॻियां। क़ुरान पाक जी तालीम का हल्की शइ कान्हे का।
अज दुनिया दहशतगर्द न चवे तो छा भी चवे, दुनिया कुरान वारन के खफीफ समझे थी। दुनिया या आखिरत में जेकॾहिं इज्जत वारो मक़ाम मिलियो आहे त कुरान वारन खे मिलियो आहे। दुनिया हकीर समझे, खफीफ समझे, दुनिया छा भी समझे, पर अल्लाह से इज्जत वारो मक़ाम आले कुरान खे अता फरमायो। पाण फरमायूं मन क़रअल क़ुरआन व अमिल बिमा फी उल्बिस वालिदाहु ताज यौमल क़ियामह ज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो त जंहिं क़ुरान पढ़ियो ऐं क़ुरान पाक के पाण खां बाद में उन क़ुरान पाक जे हर हुक्म ते अमल करे ॾेखारे, अहिड़े शख्स जे पीउ माउ खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं ताज पाराईंदो जंहिं ताज जी रोशनाई दुनिया जे सिज खां वधीक हूंदी। अॼु दुनिया में कंहिं अख खे ताक़त न आहे जो सिज ॾे खणी करे निहारे, अख खणी उन जे पीउ माउ खे एज़ाज़ मिलंदो, उहो जेको क़ुरान पढ़े थो, क़ुरान ते अमल करे ॾेखारे थो। ऐं पाण फरमायूं उन माण्हू जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे जंहिं ख़ुदि क़ुरान पढ़ियो ऐं अमल कयो? उन खे केॾे वॾे एज़ाज़ सां रब साईं नवाज़ींदो। फरमायो अल्लाह ताला क़ुरान पढ़ण वारे खे, हाफ़िज़ खे, कारी खे चवंदो इक़रा क़ुरान पढ़, वर्तक ऐं जन्नत जे दर्जन ते चढ़, वरतिल कमा तो रतिल फि दुनिया, ईअं ठाहे ठाहे क़ुरान पढ़ दुनिया में आवाज़ सां सुर सां ठाहे ठाहे पढ़ंदो आहे। पंहिंजे मंज़िलुनि ते चढ़ंदो वञ, क़ुरान पढ़ंदो वञ, मंज़िल ते चढ़ंदो वञ, क़ुरान पढ़ंदो वञ, जिथे क़ुरान खुटो हे सभु मंज़िलूं तुंहिंजूं आहिनि। अहिड़ो एज़ाज़ क़ुरान वारे खे मिले थो। दुनिया जी काई भी तालीम हिन तालीम सां मुक़ाबिलो नथी करे सघे। ऐं जन इंसाननि मंझां जन इंसाननि दुनिया व माफ़िया खां ताल्लुक़ टोड़े करे क़ुरान सां ताल्लुक़ जोड़ियो, अहिड़नि माण्हुनि जो मिसाल बि दुनिया में किथे नथो मिली सघे। ये अल्लाह वारन जी जमात जन जे नाले खे ख़ुदा क़यामत ताईं रोशन रखे थो, जिथां इंसानियत खे हिदायत मिले थी। ये उहे रिजाल हुया जन पंहिंजे दुनिया जे ज़िंदगी जे मक़सद खे क़ुरान पाक जो हुसूल समझूं। बस क़ुरान हासिल क्यों, अल्लाह जे कलाम ते अमल क्यों, अल्लाह जे क़ुरान के हासिल क्यों। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम कब्रिस्तान मां गुज़र करे पियो। जीअं कब्रिस्तान मां रस्तो हूंदो आहे, ॾिठे त हिकिड़े क़बर वारे खे अज़ाब थिए थो। अल्लाह जो नबी हुयो, हुनखे रब ॼाणायो। हलियो वियो। कुछ वक्त खां बाद में, साल ॾेढ खां बाद में वरी मोटियो। ॾिठे त उहो क़बर वारो जंहिं क़बर वारे खे अज़ाब थिए पियो, उन क़बर वारे खे हिन वक़्तु क़बर कुशादी थी वई ऐं वॾे ऐश सां वेठो। हैरान थी वियो।
हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम रब साईं खे अर्ज़ु करे थो त रब अमल जो जहान दुनिया हुयो ऐं उन जे प्रकारनि ऐं अमलनि जे करे त हिन खे अज़ाब थिए पियो। हिन क़ब्र में कहिड़ो अमल कयो जो हिन जे मथां उहे अज़ाब जा फ़रिश्ता हलिया विया। हाणे वरी क़ब्र कुशादी थी वई, हिन जी ऐश इशरत सां वेठो आहे, हिन जी क़ब्र मुनव्वर आहे। इते कहिड़ो अमल कई? अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा खे चयो त ए ईसा, इहो पुठियों पंहिंजो नंढो ॿारु छॾे आयो। पोइ पंहिंजी माउ उन खे मकतब में छॾे आई त साईं हीउ यतीम ॿारु आहे ऐं रुली रुली ख़राब थींदो, तंहिंजे करे हिन खे दीनी तालीम पढ़ायो, ख़ुदावंद कुदूस जी तालीम पढ़ायो। दीनी तालीम क़ुरान पाक खां पोइ कोन शुरू थी आहे, अॻ खां वठी शुरू आहे। तौरात भी मुनज़्ज़ल मिन अल्लाह है, इंजील भी मुनज़्ज़ल मिन अल्लाह है, ज़बूर भी मुनज़्ज़ल मिन अल्लाह है। ये सब अल्लाह ताला जे तरफ़ां नाज़िल थियल है। ईसा इन जी मां उन खे इदारे में छॾे आई त हिन खे दीन जी तालीम पढ़ायो। हे यतीम ॿार आहे, रुली रुली ख़राब थी वेंदो, हुनजो पीउ फौत थी वियो। पोइ जॾहिं उन खे उस्ताद शुरू करायो त अबा चओ औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाह जे नाले सां शुरू कयां थो जेको इंतिहाई बाज़ारो आहे, इंतिहाई मेहरबान आहे, जंहिंजे बाज ऐं रहम जी का हद ई कान्हे का, जंहिंजे मेहरबानी ऐं बाज ऐं रहम जी का हद ई कान्हे का, उन रब बाज़ारे जे नाले सां शुरू कयां थो। बिस्मिल्लाह जी माना इहा आहे। अल्लाह ताला फरमायो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे, ऐ ईसा, जॾहिं उन ॿार जे ज़ुबान मञा इहे लफ़्ज़ निकिता त मां अल्लाह उन बाज़ारे जे नाले सां शुरू कयां थो जंहिंजे रहम जी का इंतिहाई कान्हे, त पोइ मूंखे हया आयो त उन जे पीउ खे मां कहिड़ो अज़ाब कयां क़ब्र जे अंदरि। उन जे पाण जे करे मां हिन तो अज़ाब लाहे छॾियो बसि। अॼु दुनिया चवे थी पई त हे दहशतगर्द था पैदा थियनि ऐं क़ुरान जी तालीम फरसूदा तालीम आहे। छोरनि खे बेरोज़गार बणाइणो आहे, इन्हनि खे बुखियो करणो आहे त पोइ बसि क़ुरान जी तालीम आहे। अल्लाह जी कुदरत आहे, रब साईं बि ॾिसे थो पियो, असां बि ॾिसूं था, सभई मुशाहिदो बि कयूं था, सभिनी खे ख़ुदा अकुल ऐं फ़हम बि ॾिनो आहे, सभु ॾिसनि था। कंहिं मदरसे वारे खे डिग्रियूं साड़ियूं आहिनि या इहे जेके स्कूल पढ़ण वारा इहे डिग्रियूं कच में साड़े रोडनि ते साड़नि था पिया। मुज़ाहिरा उहे था करनि, जुलूस उहे था कढनि, बेरोज़गारी जे लाइ, रोज़गार जे लाइ वतन था वीचारा फटकंदा। क़ुरान वारे खे कॾहिं ख़ुदा बुख न ॾिनी आहे। ऐं बरकत क़ुरान जी तालीम में आहे। हिकिड़ो मौलवी साहब कसम खणी करे ॿुधाए पियो त मां जॾहिं क़ुरान पढ़ाईंदो हुउमि त मुंहिंजी 400 पघार हुई। जॾहिं मां क़ुरान पाक जी तालीम छॾे मदरसे खे छॾे करे ऐं मां नओं अरबी टीचर थियुसि त मुंहिंजी 9000 पघार ही पूरी न पई पए। उहा पघार पूरी न पई पए ऐं उहा 400 पघार मुंहिंजी बचत में हूंदी हुई, मूंखे ख़ुदा ईअं खाराईंदो हो, उहा अञा मुंहिंजे गीदे में पई हूंदी। बाबा क़ुरान में बरकत आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदे इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती ही अक़वम। इंसानो हे क़ुरान अथव जेको तव्हांखे सौ रस्तो मुहैया कंदो, इज़त वारो रस्तो, निजात वारो रस्तो, जन्नत वारो रस्तो,
सिरात मुस्तकीम तव्हां खे मुहैया कंदो इहो क़ुर। मन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्से, जंहिं क़ुर जे रस्ते खे चिंबड़ी वरितो उन खे सौ रस्तो मिली वेंदो, पंहिंजो फ़ाइदो अथसि। वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा, जंहिं क़ुर खे छॾे ॾिनो ऐं क़ुर खे पुठी ॾिने ऐं क़ुर जे तालीम खे नकार ऐं बेकार सम्झे, अल्लाह ताला फरमाए थो नुक़सान पंहिंजो कंदो, इहो नुक़सान पंहिंजो कंदो। दुआ कयो त अल्लाह ताला मुसलमाननि खे क़ुर जी इज़त नसीब फरमाए, असांजे बचड़नि खे बि ख़ुदा क़ुर जी तालीम सां आरास्ता फरमाए। जमीउल इल्म फिल क़ुरान लाकिन तकासुर अनहु अफ़हामुर रिजालु, सॼो दुनिया व मा फ़िहा जो, दुनिया ऐं आख़िरत जो इल्म क़ुर में मौजूदु आहे, असांजी सम्झ कासुर आहे, असां नथा हासिल करे सघूं। इल्म सॼो इन में आहे। ऐं हज़ूर जन फरमायो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमायो तव्हां में भला उहे आहिनि जेके क़ुर जी तालीम सिखनि था ऐं सेखारनि था। ॿी हदीस में फरमायो तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिमिन व मुस्लिमतिन, हर मुसलमान मर्द ऐं औरत ते इल्म जी तलब करणु फर्ज़ आहे। उहो इल्म जंहिंसां अलाह जी सुञाण पैदा थिए, जैसा अल्लाह जे हक़नि जी ख़बर पवे, जैसा पीउ माउ जे हक़नि जी ख़बर पवे, जैसा दुनिया में आमद जो पतो पवे त मां दुनिया में छो आयो आहियां, छाजे करे आयो आहियां। इहा ई क़ुर जी तालीम आहे जैसा असांखे दुनिया में अचण जी ख़बर पवे थी पई। अज़ीज़ो, जिन खे क़ुर जी तालीम न आहे उहो दुनिया जे हवस ऐं हिर्स में फटकी फटकी मरी विया बसि। ऐं जिन खे ख़बर पई त असांखे क़ुर ॿुधाए थो त तव्हांजे दुनिया में अचण जो मक़सदु ई आहे, उन्हनि दुनिया व माफ़िया खे तर्क करे पंहिंजे रब खे राज़ी करण जी कोशिशि कई। दुनिया में बि सुरख़ुरू थी विया त आख़िरत में बि सुरख़ुरू थी विया। इन तालीम जे ख़िलाफ़ अॼु दुनिया बकवास करे थी। दहशतगर्द जी तालीम आहे, दहशतगर्द जी तालीम आहे। जेको मुत्तबे सुन्नत इंसान आहे, जेको क़ुर ऐं हदीस जे मुताबिक़ जेको दुनिया में ज़िंदगी गुज़ारे थो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सीरत ऐं सूरत खे जेको अपनाए थो, उनखे दुनिया दहशतगर्द चवे थी। हज़ारे हीला कया अथऊं त क़ुर जी तालीम खे ख़तमु कजे, क़ुर वारा ख़तमु थियनि। पर जंहिं शइ जी ख़ुदा हिफ़ाज़त कंदो आहे त केरु थो हुनखे कुझु करे सघे। अॼु असांजे 8 सालनि जे ज़ुबान मुंहिंजो, ॿार जे ज़ुबान मुंहिंजो उहे अल्फाज़ निकिरनि था जेके 1400 साल अॻु में पैगंबर जे पाक ज़ुबान मां निकिता हुआ। ईअं ख़ुदा क़ुर खे महफ़ूज़ बणाईंदो अचे थो। हिन साल जी रिपोर्ट अथव, हिन साल जी विफ़ाक़ुल मदारिस अरबिया पाकिस्तान जी रिपोर्ट आहे त हिन साल में जेके छोकिरा हाफ़िज़ थिया आहिनि क़ुर जा, उहे 70,000 ॿार आहिनि जेके हाफ़िज़ थिया आहिनि। हाणे अंग्रेज़ जी माउ पुॼंदी हिते, निंगड़ी जुदा, हे निंगर। सो उहे मदरसा जेके विफ़ाक़ में शामिल आहिनि, जेके ॻोठनि में, कुंड कुर्छ में, जेके जंग में, देहातनि में के काथे पढ़ाईंदा, उहे जुदा आहिनि। एॾी अल्लाह ताला क़ुर पाक जे हिफ़ाज़त जे लाइ अबाबिलन वारो लश्कर पैदा करे छॾियो। 9 सालनि जी उमिरि जो ॿारु, 10 सालनि जी उमिरि जो ॿारु, 12 सालनि जी उमिरि जो ॿारु, उनजो सीनो क़ुर जी संदूक बणियो पियो आहे। बसि क़ुर महफ़ूज़ आहे। दुआ कयो त अल्लाह ताला हर कलमे वारे खे क़ुर पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, असां खां पुछा अमल जी थींदी।
असां को पुछा अमल जी थींदी, असांजा अक़वाल ऐं आमाल तुरंदा, असां न तुरंदासूं। असांजो कद कोन कछबो, असांजे जिस्म जी तौर कोन थींदी, असांजे नसब ऐं ख़ानदान खे कोन ॾिसंदा, असांजे खूनी रिश्तनि ते नज़र कोन हूंदी। जेको क़ुरान पढ़ूं था, अल्लाह अल्लाह कयूं था, सुभान अल्लाह जो लफ़्ज़ चऊं था, ज़िक्र अज़कार कयूं था, इहे ॻाल्हियूं इन अक़वाल आहिनि, इहे तुरंदा। ऐं ॿियो असांजी निमाज़ तुरंदी, हज तुरंदो, ज़कात तुरंदी, रोज़ो तुरंदो, इहे तुरंदा, इहे शयूं तुरंदियूं, अक़वाल ऐं आमाल तुरंदा। फरमाई फ़इज़ा नुफ़िख़ फ़िस्सूर फ़ला अंसाब बैनहुम यौमइज़िन वला यतसाअलून। ओ क़यामत जो ॾिहाड़ो जॾहिं थींदो, कंहिंखे कंहिंजो नसब कमु न ईंदो। कोई कोन ख़ुदा जे अॻियां चवंदो त मां फलाणे पीर जो पुटु आहियां, मां फलाणे दरवेश जो पुटु आहियां, मां फलाणे नबीअ जो पुटु आहियां, मां फलाणे भोतार जो पुटु आहियां। इहा कंहिंखां कोन पुछाती, कोई न चई सघंदो। न वरी केरु कंहिंखां उन ॾींहुं पुछाई करे सघंदो त ॾे ख़बर तुंहिंजो हाल छा आहे। हर कंहिंखे नफ़्सी नफ़्सी लॻल हूंदी। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा हज़ूर जन खां सुवाल करे थी त साईं क़यामत जे ॾींहुं असां बि तव्हां खां विसरी वेंदासीं? आयशा ॿ टे मक़ाम अहिड़ा हूंदा जिते सभु विसरी वेंदा। हिकु जॾहिं आमाल नामो मिलंदो, उन वक़्त में बि हर कंहिंखां बचा विसरी वेंदा, सभु शइ विसरी वेंदी। त अलाए आमाल नामो सॼे हथ में मिले थो, अलाए खॿे हथ में मिले थो। हर कंहिंखे इहो इंतज़ारु, अलाए कहिड़े हथ में मिलंदो। इन वक़्त में सभु विसरी वेंदा, सभिनी खां। ॿिए नंबर में अमलनि जी तौर वक़्त बि सभु विसरी वेंदा त अलाए अमल मुंहिंजो नेकी जो वधे थो या अलाए खुटे थो, अलाए मुंहिंजो मीज़ान किथे बीहंदो। इन वक़्त में बि सभई विसरी वेंदा, उन खां सभिनी खां सभु विसरी वेंदा। बसि हर कंहिंखे पंहिंजी लॻल हूंदी त मुंहिंजे अमल जो छा थो थिए पियो, हे पलड़ो गोरो थिए थो या हे पलड़ो गोरो थिए थो, असाबुल यमीन में वञा थो या असाबुल शिमाल में वञा थो, अछे मुंहं वारनि जी कतार में बीहां थो या कारे मुंहं वारनि जी कतार में बीहां थो। दुनिया में त इंसान खे सवें इज़तूं मिलनि थियूं, फिलाणो भोतार जो पुटु आहे, फिलाणो साईं जो, फिलाणो असांजो मुर्शिदादो आहे, फिलाणो हीअं आहे, फिलाणो हीअं आहे, फिलाणो हीअं आहे। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि फरमाए थो, फरमाई फलयज़हकू कलीलन वलयबकू कसीरा। हिन दुनिया जे ज़िंदगी में तव्हांजो घणो वक़्तु रोइण में गुज़रे, हिते खिलो थोरो, हे खिलण जो जहान कोन्हे। हिन ज़िंदगी जी हिकिड़ी हिकिड़ी सात असांजे लाइ क़ीमती आहे। इन जे करे त असांजे बुज़ुर्गनि असलाफ जिन सां ही जायूं निस्बत रखनि थियूं, जेके हिननि जायुनि सां निस्बत रखनि था, उन्हनि जो इहो ई सबक़ु आहे त पंहिंजे रब साईं जे नाले खे कसरत सां पढ़ो, कसरत सां पढ़ो, कसरत सां पढ़ो। 24,000 दफ़ा ॾींहं राति में माण्हू साहु अंदरि ॿाहिरि कंदो आहे। 24,000 दफ़ा। हे जेको साहु अंदरि ॿाहिरि खणूं था न, 24,000 दफ़ा असां इहो ॾींहं राति में 8 पहरनि में 24,000 दफ़ा इहो साहु अंदरि बि अचे थो, ॿाहिरि बि अचे थो। पोइ अलाह वारनि जी जमात, सालिहनि जी जमात,
वो भी इं दसींदा आहिनि त अल्लाह जो नालो भी 24,000 शुमार सां पढ़ो ता त तव्हांजे हिक हिक दम सां जीअं ख़ुदा जो नालो लिखजे त सुभाणे जीअं तव्हांखे ईअं इहा शइ न ॾिसणी पए त को मुंहिंजो हिकिड़ो दम बि ख़ुदा जे नाले खां को गाफ़िल वियो आहे। शुमार सां 24,000 दफ़ा ख़ुदा जो नालो पढ़ो ता त तव्हांजे हर हिक दम सां जीअं ख़ुदा जो नालो लिखियल हुजे बसि त हिन पंहिंजो दम ख़ुदा जे नाले खां सवाइ न खयो आहे। एॾो हे दुनिया जे जहान जी ज़िंदगी असांजे लाइ क़ीमती आहे। असां त रांदि ऐं तमाशो सम्झो आहे हिन दुनिया खे। इशरत इमरोज़ बे अंदेश ए फरदा खुशस, इशरत इमरोज़ बे अंदेश ए फरदा खुशस, फिक्र शंबा तल खुदारत जुम ए अतफाल रा। अॼु ॾींहं जी ख़ुशी भली आहे, अॼु ॾींहं जी ख़ुशी भली आहे जो सुभाणे जो फ़िक्र न हुजे। कनि माण्हुनि जी हाज़ुरी लॻल हूंदी आहे, सुभाणे जज वटि हाज़ुरी आहे, हिकु ॾींहुं अॻु में उनखे खाधो कोन वणंदो त अलाए छा थींदो, ॻणती वठी वेंदी। इन जे करे अल्लाह वारनि दुनिया जे तायुश खे टुकराए छॾियो। अल्लाह वारनि सालिहनि इबाननि जे अॻियां दुनिया अलाए छा छा रखे थी पई, पर उन्हनि जी दिलि हितां दुनिया जे साज़ो सामान खां परे आहे। छो त हितां जो साज़ो सामान तॾहिं इंसान खे वणंदो जो अॻियां जो फ़िक्र न हुजे। ॿारनि खे जॾहिं जुमे जी मोकल पूरी थींदी आहे न, छंछर जो फ़िक्र वठंदो आहे त सुभाणे दौर त कचो आहे, सबक़ त कचो आहे। उस्ताद जे मार जो फ़िक्र हूंदो त जुमे जी मोकल कौड़ी लॻंदी, पोइ चवंदा जुमो बसि, जुमे जी मोकल ख़तमु। अज़ीज़ो, असां ख़्वाब ग़फ़लत में पिया, असां दुनिया खे पंहिंजो मक़सूद मतलूब महबूब बणाई वेठा आहियूं। ये दुनिया त ख़्वाब वांगुरु, जीअं माण्हू को ख़्वाब में ख़्वाब लहंदो आहे त मां रेल ते चढ़ियो आहियां, स्टेशन ते पहुतो आहियां, बाज़ार में वियो आहियां, हीअ शइ ख़रीद कई आहे, हीअ शइ खावां थो, हिन सां बीठो आहियां, हिन सां मिलियुमि, हिन सां मिलियुमि। जॾहिं उथंदो, अड़े मां त खट ते पियो। अज़ीज़ो, हे दुनिया ख़्वाब वांगुरु आहे। ही लज़तूं, हे ऐश अशरत, ही शरबत, ही खाधा पीता, हे 7-8 क़िस्म ताम जा, हे शादियूं, हे मुरादूं, हे सभु जेको बि दुनिया जो तम तराक, इहो ख़्वाब वांगुरु हूंदो, ख़्वाब वांगुरु। जॾहिं इंसान क़ब्र में लहंदो पोइ हक़ीक़त खुलंदी त हक़ीक़त छा हुजे। जाए शादी नेस्त दुनिया होशुदा, ये घर खुशी जो आहे। हिते खुशी उहो करे जेको हमेशह रहे। मकुन तकिया बर मुल्क जाहो हशम कि पेशस तो बूदस तो बादस तो हम। हिन दुनिया जे हिननि जाइनि ते, हिननि ठूलड़नि ते केतिरो माण्हू भरवसो रखे। हे त तव्हां खां अॻु में बि हुयूं, असां खां पोइ बि इहे शयूं हूंदियूं। हे मुल्क अॻे बि हुयो, पोइ बि हूंदो। असांजे लाइ इन दुनिया में क़ीमती शइ क़ुर आहे बसि। अल्लाह जो किताब असांखे बाख़बर करे थो। हर घड़ी, हर रोज़ानो अल्लाह ताला जो किताब असांखे बाख़बर करे थो। अफ़ासिब तुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा, इंसान हो छा इहो गुमान कयो त असीं बेकार तव्हां आया हो। रब साईं फरमाए थो असां तव्हांखे ईअं बेकार पैदा कयो अथसीं, तव्हां इहो गुमान कयो आहे त दुनिया में तव्हां अजायो आया हो, बसि ईअं। अजायो न आया, तव्हांजो मोटड़ आहे, तव्हांजो हिसाब आहे, तव्हांखे मक़ाम मिलणो आहे। जेकॾहिं नेक अमलनि जो पलड़ो गोरो थियो, रब साईं फरमाए थो फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फ़ी ईशत राज़िया वअम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फअम्मुहु हाविया। असां बाने जे नाम जा अमाल खे तोरींदासीं। जंहिंजो नेकिन जो पलड़ो गोरो थियो, उहे इंतिहाई ख़ुशी वारी ज़िंदगी।
जंहिंजो नेकिन जो पलड़ो हल्को थियो जाए उन जी जहन्नम ख़त्म। बस अल्लाह ताला कंहिंजे बि नसब खे न ॾिसंदो। जेकॾहिं नसब ऐं नसल ते निजात जो दारो मदार हुजे हा त पोइ हज़रत नूह जो पुटु जहन्नम में न वञे हा। मके जा मुशरिक चवंदा हुआ त असांखे ख़ुदा अज़ाब न कंदो। छाजे करे? न शिकायत हाज व इमारत मस्जिद हराम, असां मस्जिद हराम जी तामीर कयूं था, असां हाजिन जी ख़िदमत कयूं था, लिहाज़ा असांखे ख़ुदा अज़ाब न कंदो। अल्लाह ताला फरमाए थो त ए नबी उनखे ॿुधाइनि फिरौन जी घरवारी जो वाक़ियो बि ॿुधाइनि त नूह नबीअ जी घरवारी लूत नबीअ जी घरवारी जो बि वाक़ियो ॿुधाइनि। इमरात नूह व इमरात लूत कानता तहत अब्दैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युगनिया अन्हुमा मिन अल्लाहि शैया वकील दुखुलन नार मा दाखिल। नूह जी घरवारी लूत जी घरवारी ॿई नबी हुया। अंबिया जे बिस्तरनि जी ज़ीनत हुयूं, अंबिया जा कपड़ा धोतऊं, अंबिया जे घरनि खे बुहारियूं ॾिनऊं। ऐं घरवारी मुड़ुस जी छा न ख़िदमत कंदी हूंदी? हुन लिबासुल लकुम अंतुम लिबासुल लहुन। ख़ुदा फरमाए थो तव्हांजो ढकु तव्हां उन्हनि जो ढकु। एॾो क़रीबी रिश्तो आहे। पोइ बि अल्लाह ताला फरमाए थो क़यामत जे ॾींहुं असां हुनखे चवंदासीं ॿिन्ही खे त तव्हां हलियो जहन्नम में, जहन्नम सां गॾु बसि हलियूं वञो। ख़िदमत सां न आहे, पंहिंजे अक़ीदे ऐं ईमान सां सभु कुझु आहे। और फिरौन जी घरवारी आहे, फिरौन जे घर में रहे थी। अल्लाह से क़ुरान पाक में मिसाल ॾेई करे ॿुधायो फिरौन हुनखे सताए थो, हुनजे मथां ज़ुल्म करे थो। ऐं उन वक़्त में उहो चाढ़ी पंहिंजे रब खे ॿाराए थी रब इब्न ली इंदक बैतन फिल जन्नह वनज्जिनी मिन फिरौन व अमलिही वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। अल्लाह मुंहिंजो घर हाणे जन्नत में ठाहे, बसि मूंखे फिरौन हिन जे अमल खां निजात ॾे, हिन जी क़ौम ज़ालिम। अज़ीज़ो फिरौन जे घर में रहे पई, उनखे ख़ुदा ईमान सां नवाज़ियो हो। नबीअ जे घर में रहनि पियूं, ईमान खां ख़ाली हुयूं। असांखे को बावर कोन्हे, को कोई न चई सघंदो ख़ुदा वटि त मां फिलाणे बुज़ुर्ग जो पुटु आहियां। ऐं पीरनि जे पुटनि खे जेका सज़ा मिलंदी न, उहा वरी क़ुरान बयानु करे थो। फरमाई फखलफ मिन बादिहिम खल्फुन अज़ाउ सलात वत्तबउ शहवात फसौफ यल्क़ौन गय्या। उन ख़ुदा वारनि जे औलाद खे रब साईं फरमाए थो त वॾा उन्हनि जा नेक हुया, सालिह हुया, वॾा उन्हनि जा वॾा ज़ाकिर हुया, शब ख़ेज़ हुया, वॾा उन्हनि जा तमामु तहजुद गुज़ार हुया। पोयां उन्हनि जा जेके उहे वरी नफ़सानी ख़्वाहिशातुनि जी कॾ लॻी पिया। अज़ाउ सलात निमाज़ूं न पढ़ियऊं, ख़ुदा जे दर ते सजदो न कयूं, नफ़सानी ख़्वाहिशातुनि जा ग़ुलाम बणिजी विया, अल्लाह जे फ़राइज़ जी तकमील न कयूं। माण्हुनि उन्हनि जी इज़त कई इन जे करे त हे असांजे उन्हनि पीरनि जी औलाद, हे असांजे साईं जी औलाद, हे असांजे उन्हनि वरड़नि जी औलाद। माण्हुनि उन्हनि खे हथ धोराया, माण्हुनि उन्हनि जूं ख़िदमतूं कयूं, माण्हुनि उन्हनि खे पैसा जाम ॾिना, माण्हुनि उन्हनि खे पंहिंजे मत्सर जो ताज सम्झो, उन्हनि खे दावत करे माण्हू उन्हनि खे पंहिंजो उन वॾनि जे नाले ते हिननि बि वॾो खाधो पीतो, दुनिया खे लुटियऊं, पर निमाज़ूं न पढ़ियऊं, पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशातुनि खे पूरो कयूं, अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी तकमील न कयूं। अल्लाह ताला फरमाए थो फखलफ मिन बादिहिम खल्फुन अज़ाउ सलात वत्तबउ शहवात फसौफ यल्क़ौन गय्या। ख़ुदा फरमाए थो उन्हनि जा नेकनि जा जेके पोयर, उहे पंहिंजे वॾनि जे नक्शे क़दम ते न हलिया, रब खे विसारे छॾियो, दीन खे छॾे ॾिनो, नफ़सानी ख़्वाहिशातुनि जे कॾ लॻी पिया, ख़ुदा जे फ़र्ज़नि खे पुठी ॾिनो।
अल्लाह ताला फरमाए तो क़यामत जे ॾींहुं इन्हनि खे उन गई तबके जहन्नम जे में विधो वेंदो ऐं गई तबको उहा जिथां जहन्नम जी बाहि ढरी थींदी न उन जो चापुड़ खुलंदो त अञा वधीक उहा उभामंदी। इन तबके में वरी इन नेकनि जी औलाद हूंदी, बुज़ुर्गनि जी औलाद, जन पंहिंजे वॾनि जे नालनि खे पिनायो, पाण में लियाकत न रखियऊं, ख़ुदा खे विसारे छॾियऊं, अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्मनि ते न हलिया, सिर्फ़ वॾनि जे नाले ते पए पिनिया पए, खाधऊं पीतऊं पए, ड्रव कयूं पए, ऐश अशरत कयूं। उन्हनि खे उन जहन्नम जे तबके में विधो वेंदो जॾहिं जहन्नम जी बाहि ढरी थींदी ऐं उन खे चापुड़ खोलबो त उन जहन्नम जे बाहि में वरी तेज़ी ईंदी। इहो गई तबको आहे। अल्लाह ताला फरमाए थो फसौफ यल्क़ौन गय्या। अज़ीज़ो, अल्लाह ताला हिकिड़ो लफ़्ज़ फरमाए छॾियो, फरमाए कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। ऐं नबी दुनिया वारनि खे चओ त मां अकेलो, बस वहदहु ला शरीक लहू आहियां, मूंसां गॾु कोई बि शरीक कोन्हे को, न ज़ात में, न सिफ़ात में, न कमाल में, न कुदरत में, न ताक़त में, न कुवत में, मां अकेलो आहियां। अल्लाहु समद बेनियाज़, कंहिंजी बि परवाह कान्हे का मूंखे। हज़रत नूह रड़ियूं थो करे, दाऊं थो करे, इन नबनी मिन अहली, इन नबनी मिन अहली, ओ रब है मुंहिंजो पुटु, मुंहिंजो अहल, मुंहिंजो जिगर, मुंहिंजी रत है, मुंहिंजो पुटु मुंहिंजे अखियुनि अॻियां ॿुॾी वियो, मरी वियो। अल्लाह ताला फरमाए थो ख़बरदार इन्नहु लैस मिन अहलिक, ऐं नूह जो तुंहिंजे अहल में न आहे, इन्नहु अमलुन गैरु सालिह, हिन जा लक्षण ख़राब हुया न, हे तोसां न चढ़ियो, हे वञी करे पंहिंजे यारनि सां गॾु वञी करे बीठो, जेके तुंहिंजा मुखालिफ़ हुया, तंहिंजे करे असां तुंहिंजे ख़ानदान में कटे हिनखे फिटो करे छॾियोसीं। ख़ुदा खे का परवाह आहे छा? ख़ुदा खे छाजी ग़र्ज़ आहे? दुआ कयो त अल्लाह ताला असां ते रहम फरमाए, अल्लाह ताला पंहिंजी बाज फरमाए, अल्लाह ताला पंहिंजो फज़ुल फरमाए। इहे इदारा आहिनि जन इदारनि जे मरहून मिन्नत तव्हां असां ताईं अल्लाह अल्लाह जे रसूल जो फरमान पहुचे थो। बसि दुआ कयो त अल्लाह ताला हिननि इदारनि खे ता क़यामत आबाद फरमाए, दुश्मन जे नज़र बद खां ख़ुदा महफ़ूज़ रखे। अल्लाह ताला जमी कलमे वारनि जे बचड़नि खे क़ुरान जे तालीम सां आरास्ता फरमाए। ऐं अल्लाह साईं असांजे हिननि मर्कज़नि खे ता क़यामत आबाद फरमाए, जिथां अल्लाह अल्लाह जे रसूल जो फरमान जारी वसारी थिए, जिथां इस्लाह उम्मत जा रिजाल कार पैदा थियनि, जेके उम्मत जो इस्लाह पैदा करनि, उम्मत जो इस्लाह जेके करनि। अल्लाह ताला असांजे इन दोस्तनि जे महिनत खे बि क़बूल फरमाए, उस्तादनि जिन महिनत कई आहे, बचड़ा जन तयारु कया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे महिनत खे बि क़बूल फरमाए। मां उन्हनि जे बचड़नि जे वालिदैन खे बि मुबारक ॾियां थो, जन अहिड़े दौर में जॾहिं त क़ुरान जी तालीम जी मुखालफ़त हले थी ऐं पंहिंजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम जे लाइ छॾियो अथऊं, इहे बि मुबारक जे लाइ। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां समूरनि खे हिननि दीनी इदारनि सां ताल्लुक़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, क़ुरान पाक सां असां समूरनि जे सीननि खे आरास्ता फरमाए, ऐं असां समूरनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबा, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब, अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न वासिअन व क़ल्बन ख़ाशिअन व शिफ़ाअन मिन कुल्लि दा। रब्बना इग़फ़िर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद दीन व दुनिया वल आख़िरह। अल्लाहुम्मा क़ज़ि हाजातना वश्फ़ि आहातना व अद्दि दुयूनना व कफ़ा बिका मुजीबन क़रीबन अलीमन ख़बीरा। नस्तग़फ़िरुका व नतूबु इलैक, नस्तग़फ़िरुका व नतूबु इलैक, नस्तग़फ़िरुका व नतूबु इलैक। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन बिरहमतिका या अल्लाह। साईं बीमारनि खे शफ़ा ॾे, अल्लाह से मोहताजनि जी मोहताजी दूर फरमाए, अल्लाह से असांजे हाजतमंदनि जूं जाइज़ हाजतूं पूरियूं फरमाए, कर्ज़ वारनि खे कर्ज़ लाहिण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांजे हाल ते रहम फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना